सिंध हाई कोर्ट समूरन सरकारी PhD होल्डर ऑफिसरन खे 25,000 माहवारी PhD अलाउंस ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत लिखत में ॾिनल फ़ैसिले में हुकुम ॾिनो आहे त चीफ सेक्रेटरी 15 ॾींहनि में समरी वॾे वज़ीर खे मोकिले। अदालती हुकुमनामे मूजिबि समूरन सरकारी PhD होल्डर ऑफिसरन खे माहवार 25,000 रुपया ॾिना वञनि। कंहिं बि खाते जे PhD होल्डर सां इम्तियाज़ी सलूक न कयो वञे। अदालत पंहिंजे हुकुम में चयो आहे त समूरन खातनि जे PhD होल्डर्स ऑफिसरन खे हिकु जेतिरो अलाउंस ॾिनो वञे। सिंध हुकूमत जे नुमाइंदे अदालत खे ॿुधायो त सिर्फ़ यूनिवर्सिटियुनि जे PhD होल्डर्स खे 25,000 रुपया माहवार अलाउंस ॾिनो वञे। ॿियनि सरकारी PhD होल्डर्स ऑफिसरन खे 10,000 अलाउंस ॾिनो वेंदो। अदालत पुछाणो कयो त उहो इम्तियाज़ी सलूक छो पियो कयो वञे। डॉक्टर लियाकत अली अबड़ो जी दरख़्वास्त ते अदालत हुकुमनामो जारी कयो। डॉक्टर लियाकत अबड़ो मौक़िफ़ अख़्तियार कयो हुयो त कंहिंखे 25,000 त कंहिंखे 10,000 माहवार अलाउंस ॾिनो पियो वञे।